पुलिस शहर जी रहवासन मिसमात फौजिया दी कायम दीन अबड़ो सखर प्रेस क्लब में मुड़स ऐं उन जे माइटनि ख़िलाफ़ एहतिजाज कंदे ॿुधायो आहे त 10 साल अॻु जेकबाबाद ज़िले जे तालके ठुल शहर जे रहवासी इज़हार अहमद सरकी सां माइटनि शादी कराई हुई, जंहिं मां 2 ॿार, हिकु धीउ ज़ारा ऐं पुटु मुस्तफ़ा जो औलाद आहिनि। मुड़स ऐं उन जा घर भाती सख़्त तशद्दुद करे बदपेशो कराईंदा हुआ, जंहिंखां तंग थी पंहिंजी अमड़ बख्तावर अबड़ो सां हिकु हफ़्तो अॻु मुड़स जो घर छॾे अमड़ सां गॾु रहां थी, जॾहिं त सखर जी अदालत में खुला लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। जॾहिं त कोर्ट ते हाज़िरी लाइ वञा थी त जवाबदार पीछो करे मोतमार धमकियूं पिया ॾियनि, जंहिं सबबि मुंहिंजे हयाती खे ख़तरो आहे। फौजिया अबड़ो वधीक ॿुधायो त ॿार बि साहुरनि ज़बरदस्ती पाण वटि रखिया आहिनि। हुन आला अख़्तियारनि खे मुड़स ऐं ससु ऐं ॿियनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ ॾियण जी अपील कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची